चला तू हिते चामा अरे हती को कयस इन खां पुछानो वता अॻिते कबो पतास ठीक है हरीश जी जी साईं तव्हां न न तव्हां उथण जी तकलीफ़ न कयो तव्हांजी तबियत उहो ई ख़राबु आहे सम्झां थी त हाणे मुंहिंजो वक़्तु वेझो अची वियो आहे घणो जी कोन सघंदुसि मालिक साईं तोखे वॾी हयाती ॾिनो जी जी अञा त तोखे मुंहिंजे ॿारनि खे खेॾाइणो आहे तव्हांजा ॿार त ठहियो पर मूंखे लॻे थो मां तव्हांजी शादी बि कोन ॾिसी सघंदुसि न सिर्फ़ु मुंहिंजी शादी ॾिसणी आहे बल्कि मूंखे मोड़ ॿधी घोटु बणाईंदी मां हाणे ड्राइवर खे चवां थो तव्हां हुन सां गॾु कंहिं सुठे डॉक्टर ॾांहुं वञो वञी चेकअप कराए अचो भलो थिए जाबिर ऐं हुनजे सोट जो जे मूंखे अस्पताल वठी विया ऐं मूंखे दवा बि वठी ॾिनी माफ़ कजो जी मां कुझु पंहिंजनि मसइलनि में उलझियल आहियां न त मां पाण तव्हांखे डॉक्टर ॾे वठी हलां मूंखे ख़बर आहे साईं तव्हां रावल जे लाइ परेशान आहियो पर मुंहिंजी फिक्र न कयो मां दवा खावां पई ऐं जल्दी ठीकु थी वेंदसि ठीकु आहे जी कुझु पैसा अथव इहे रखो ऐं इलाज खे जारी रखो जेकॾहिं तबियत ठीकु न थिए त मूंॾा नियापो कजो मां पाण तव्हांखे डॉक्टर ॾे वठी हलंदुसि ॿियो को कमु त न आहे न साईं तव्हां खां कुझु पुछणो हुयो पर फ़िलहालु तव्हांजी तबियत ठीकु न आहे जॾहिं तव्हांजी तबियत ठीकु थी वञे त बंगले ते अचिजो पोइ उते तव्हां खां पुछी वठंदसि कुझु हक़ीक़तूं आहिनि जिन जे बारे में मूंखे तव्हां खां ॼाण खपे ठीकु आहे साईं ज़रूरु ईंदसि काश मां पंहिंजे पुट जे लाइ परेशान न हुजां त हींअर ई तव्हांखे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾियां पर अलाह साईं खां उमेद कयां थी ही ज़ालिम तव्हां खां घणो वक़्तु लिकी कोन सघंदा चो तो चाकर खान के सॼी ख़बर पहुची वई हिकॾे चाकर खान के सॼी ख़बर पहुची वञे तो पोइ त सभु हथी का थी वञो हाँ शुक्र अथई मालिक शुक्र अथई जो मुसीबत खां जान छॾाई अॼु सिकू जेकॾहिं माई ईअं सम्झे बीमारी सबबु न क़त्ल सबबु मुई न पोइ सोरहाना पक सम्झी छॾिजांइ त चाकर खान जा हथ मुंहिंजे मथां रूंडे जे मथां हूंदे सोट मां त चवां थो रुंडे ऐं रुंडे जी भेण हसीना पे कमु कनि पंहिंजो पाण में टकराए जीअं असांजे मथे जो सूर ई ख़तमु थी वञे सुट हिननि खे टकराबो न हिननि खे पाण में मिलाए चाकर खान जे हथां मराबो सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो